नवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं संझा सैयद आई नाज़रीन आऊं आया अली रज़ा मंगी नज़र विझूं था वक़्त जी ख़ास ख़बरुनि ते। परॾेही खाते पाकिस्तानी सफ़ीर असद मजीद ते दबाव वारियुनि ख़बरुनि खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। परॾेही खाते जे तर्जुमान आसिम इफ्तिखार जो चवणु आहे त क़ौमी सलामती कमेटी जी पधिराई वाज़िह आहे। असद मजीद ते दबाव वारियूं ख़बरूं बेबुनियाद आहिनि। अमरीकी सफ़ारतकार खे क़ौमी सलामती कमेटी जे फ़ैसिले मुताबिक़ एहतिजाजी ख़तो माणियो वियो आहे। कमेटी जी गॾिजाणी में परॾेही साज़िश जो को बि सबूत न मिलियो। साज़िशी थियरी जहिड़ियूं ॻाल्हियूं असांजी सफ़ारतकारी खे मुतासिर कनि थियूं। भारत सिंध तास मुआदे जे उबतर क़दमनि खां पासो करे पाकिस्तान करतारपुर बाबति भारती प्रोपेगेंडा खे सख़्तीअ सां रद्द करे थो। सिंध हुकूमत पोरिय जी उजरत घट में घट 50,000 रुपया मुक़रर कई। महांगाई जो तूफ़ान बरपा है। पोरियतुनि लाइ गुज़ारो करणु ॾुखियो आहे। 50,000 रुपया पघार मुक़रर करण ते फैक्ट्री मालिक सुप्रीम कोर्ट हलिया विया। घट में घट उजरत 50,000 मुक़रर करण ते सनतकारनि मुखालफ़त कई। मुंहिंजी वज़ीर आज़म खे तजवीज़ आहे त उजरत घट में घट 50,000 रुपया कई वञे। सुन्नी में बचत बाज़ारूं लॻाइण जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। ॿीहर वाक़े जे मुतासिर ख़ानदाननि जो अज़ालो कयो वेंदो। ॿाहिरि मुतासिर में 36 कलाकनि अंदरि इमदादी चेक विरहाया विया। सिंध में बिजली जी लोड शेडिंग जारी आहे। ख़ातिरी कराई वई आहे त लाइन लॉसिस वारनि इलाइक़नि खां सवाइ लोड शेडिंग न कई वेंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी प्रेस कॉन्फ्रेंस।